लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नाम्यारो दानिश्वर ऐं लेखक जनाब इनाम शेख सां असांजूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलियूं आहिनि। इनाम सलाम अलैकुम। पाण गुज़िरियल वक़फ़े खां पोइ इहा त ॻाल्हि त हाणे तव्हां लेखक कीअं था थियो? ज़ाहिर आहे नंढे हूंदे खां तव्हांखे लिखण जो शौक़ु त आहे, ॿारनि जी ॿारी, गुलनि जहिड़ा ॿारड़ा, ॿियो मुख़्तलिफ़ अदबी संगतनि में, पर हीअ जेको बाक़ाइदा इनाम शेख मथे उभिरी आयो, इन जो जे तफ़सील असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। हा, उहो डॉक्टर साहिबु वॾो दिलचस्प किसो आहे। जंहिं बिल्डिंग में तव्हां वेठा आहियो न, इते ई मां रहियो आहियां, ऑफिसर रहियो आहियां शेख सुल्तान ट्रस्ट में। सो एडमिनिस्ट्रेटर हो हुनजो अली अहमद ब्रोही साहबु। ब्रोही साहब सां न्याज़मंदी बि हुई, दोस्ती बि हुई, ऐं लाइक फादर लाइक सन रिलेशन बि। सो उन सां कचहरियूं पियूं थींदियूं हुयूं। इहो तक़रीबन 87 जी ॻाल्हि आहे, 88 जी। सो हिकिड़े ॾींहुं मूंखे चईं त जेके तूं ॻाल्हियूं करे थो लिखी त अचु। मां लमायो त हाणे केरु थो वेही लिखे, मूंखे को अदीब त थियणो कोन हो। सो वरी 2 ॾींहंनि खां पोइ चईं बाबा मां तोखे चयो हो, ऐं ब्रोही साहिब जी तबियत में थोरो सख़्तु बि हो, चईं मां तोखे चयो तूं कुझु लिखी अची वियो। बहरहाल 2-3 दफ़ा जो हुन मूंखे चयो। पोइ हिकिड़े ॾींहुं मां हुन सां ॻाल्हायो कूड़। चईं जीअं मां पहुतुसि त मूंखे चईं तूं लिखियो? मां लिखी त रखियो आहे, पर फ्लैट ते जेको आहे न रहिजी वियो आहे। सो हाणे ॿिए दफ़े खणी ईंदुसि त मूंखे यादि आहे महमूद हुनजो ड्राइवर हो, हुनखे घुराए चईं त बाबा शेख साहब सां गॾु वञु ऐं उते कुझु सामान, शेख साहब जो सामान पियो आहे, मंडे खे छॾियो वारीअ में। हा, उहो खणी आ। हाणे साईं मां जेको आहे सो छा कयां? पोइ वाट ते वरी महमूद सां बि दुआ सलाम हुई। उनखे चयो बाबा हाणे मूंखे जेको ब्रोही साहिबु कमु चयो मां कयो न आहे, हाणे कबो बहानो त गाॾी ख़राबु थी पई आहे, पंक्चर थी पियो आहे, तेसि ताईं मां उहो कमु करे थो वठां। हुन चयो ठीकु आहे साहिबु। मां पोइ उते जेको आहे सो यादि आहे त हिकिड़ो मज़मून लिखियो, एसे, हो नंढो एसे, ॿुढापो, ओल्ड एज, रहमत या ज़हमत। उन में मां ताज़ो कोई किताब पढ़िया हुआ। यूरोप में जेके बीमार पोड़ा हुआ उन्हनि खे ख़ुदकुशी करण जो हक़ु ॾिनो हो, जेका इंजेक्शन वग़ैरह लॻे थी, राइट, जेके अॼुकल्ह त घणो थी वियो आहे यूरोप में। ईअं पोइ असांजे समाज में पोड़नि जी कीअं थी ज़िंदगी गुज़रे, वालदेन खे कीअं थो ट्रीट कयो वञे, इहो मां हिकिड़ो 2 कलाकनि में मज़मून पंक्चर जेसिताईं ठहे, हा जेसिताईं पंक्चर ठहे अच पेश कयो ब्रोही साहिब खे। त ईअं ॾिसी चईं ठीकु आहे, बसि एतिरो कई। मां बि चयो त हाणे रूटीन में को ब्रोही साहिबु हिकिड़ो रिसालो कढंदो हो, मूं चयो हाणे हुन में मां हूंदुसि, मवाद खोटो हूंदुसि, छो मुमकिन आहे हलाए, बल्कि मूंखे को ख़्यालु ख़्वाब बि न हो। 3 ॾींहंनि में हिकिड़ी वाहिद अख़बार हुई हिलाल पाकिस्तान, जेका तमामु हिकिड़ी सिंध जी नुमाइंदा अख़बार हुई। हे अवामी आवाज़, ॿियूं टियूं, इहे सभु पोइ आयूं। उन में ब्रोही साहिबु पंहिंजो कालम लिखंदो हो, कख ऐं पन। सो हिकिड़े ॾींहुं उहो पंहिंजो हलाए, ॿिए ॾींहं ते वरी मुंहिंजो मज़मून छपिजी वियो। वरी मूंखे 2-3 ॾींहं रखी चईं त बाबा इहो मूंखे एसि ताईं मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजो मज़मून छपियो आहे। वरी मूंखे चईं त हाणे हिकिड़ो ॿियो मज़मून बि खपे। मां दोस्तीअ जो बि तालुक़ु हो, न्याज़मंदी बि, मां वरी हिकिड़ो ॿियो उहो ॿियो कालम जॾहिं मां लिखी ऐं हिनखे ॾिनो त उहो ॾिसो उन दौर में कीअं माण्हू इनकरेज था कनि ऐं केॾो माण्हू जी हिकिड़ी ज़हनी मथ भराई आहे। त हुन कख ऐं पन कालम ई मूंखे अलाट करे छॾियो, पंहिंजो कख ऐं पन हटाए, ऐं उहो मूंखे हेठां इनाम शेख, पोइ मुंहिंजो मज़मून। इहो इनकरेजमेंट ई त मां यानी पंहिंजो टाइटल तोखे ॾेई छॾियो। पोइ वरी पाण मुंहिंजो ख़्यालु आहे ज़ेर ज़बर पेश या ॼामोटे इन जे हिसाब सां को नओं कालम टाइटल सां शुरू करे छॾे।
पोइ इहा त वॾी ॻाल्हि ई लाल पाकिस्तान जो वॾो उन दौर में हुयो, फ़कीर मोहम्मद लाशारी, नसीर एजाज़, इन मरतबे जा माण्हू कमु कंदा, सिराज साहब छॾी, सिराज साहब छॾी। सो हू हवा थी वई, माना पोइ मूंखे बि हिकिड़ी चूस लॻी वई, लिखंदो रहियुसि। पोइ इहा ई कालम लिखण जी इब्तिदा। हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त पुछी छॾियां, हलीम बरोई साहब उन मरहूम तव्हां जहिड़ा घणा माण्हू इनकरेज कया हूंदा कि अली अहमद बरोई साहब? बेशुमार। अली अहमद बरोई साहब मां तव्हांखे ॿुधायां त के नाला ॿुधायो। हा ॿुधायांव थो। अली अहमद बरोई साहब ऐं डॉक्टर बलोच उन पाए जा माण्हू हुआ जो जेतिरो लोक ॾाप ते बलोच साहब खे दस्तरसी न जे ओतिरी न त उन खां घटि बि न बरोई साहब खे। बेशुमार हवाला, मिसाल, नकुल, चर्चा, मज़ाया ॻाल्हियूं। सो मां सम्झां थो त हिकिड़ो लतीफ़ डाइजेस्ट जे नाले सां पाण पर्चो कढंदो, उन में जाम माण्हुनि खे इनकरेज कयो। तव्हां हिलाल पाक, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, बरोई साहब परफेक्शनिस्ट हो। उहो ॾिसंदो त हिन माण्हूअ में स्पार्क आहे त उनखे इनकरेज कंदो, जे न आहे त पोइ हाणे हिकिड़ी ॿियो मां दिलचस्प किसो तव्हांखे इन सां ई ॿुधायां। हिते मां बरोई साहब वटि हुजां, ताजल बेवस जेको आहे सो मूंखे फ़ोन कई त लक्ष्मण कोमल थो अचे इंडिया मां, सो उहो एयरपोर्ट ते ईंदो त पाण हुनखे रिसीव था कयूं, पोइ वरी मोटी ईंदासीं। मां बरोई साहब ॾियुसि, मां चयो साईं थोरो मूंखे हिकिड़े दोस्त सां वञिणो आहे एयरपोर्ट। सो चई घणो वक़्तु लॻंदो? मां चयो साईं 2-3 कलाक लॻंदा। चई ठीकु आहे, 10 थिया आहिनि, तूं 1-2 वॻे ताईं अचिजांइ, छो जो मूंखां सवाइ मानी बि न खाईंदो। अच्छा, तमामु असां एतिरो हुनजा घर वारा जीअं ॿुधायो त हा वालिद साहब जहिड़ी। हा त ठीकु। अदी हुनजी शाइस्ता न्याणी आहे, उहा मुंहिंजी वेरीफाई कंदी न ॻाल्हि। साईं हुते वियासीं त फ्लाइट थी वई लेट, लक्ष्मण कोमल आयो, असांजे लाइ तोहफ़ा फोटा इन क़िस्म जूं शयूं खणी आयो, वरी कचहरियूं। सो मां वरी ख़्यालु ई न की मां घर हलियो वियुसि। ॿिए ॾींहं ते अचां त लक्ष्मण खे रिसीव त कयो? रिसीव कयोसीं, हुन सां वरी कचहरी थी। उनजो उहो वियो पियो दुबई, हुनजो हिते स्टॉप ओवर हो। सो ॿिए ॾींहं जो मां अचां ऑफिस त हिनजी आयशा PA हुई बरोई साहब जी, उन ॿुधायो त तूं वञजांइ न, बरोई साहब सफ़ा कावड़ो वेठो थी। अच्छा, मां चवां हाणे छा कहिड़ी कावड़ हूंदसि, अंदरि वियुसि, मूंखे चङी ख़ासी छंड पड़ी। ऐं छंड बि अहिड़ी जो मां बि बसि बरोई साहब जे भरिसां मुंहिंजी ऑफिस आई, मां बि ऑफिस में अची इस्तीफ़ा लिखी ऐं ॾेई हुनखे PS खे हलियो आयुसि। मां चयो हाणे ठीकु आहे। वरी पोइ जॾहिं बरोई साहब जी थी कावड़ झकी त चयो माफ़ी वठी छॾींदासीं, पर मां नौकिरी न कंदुसि। ईअं ई मां हुयुसि त शाम जो, मां उमूमन पंहिंजे घर में पहिरियों उघाड़े घुमंदो आहियां, त शाम जो उहो ई ड्राइवर अची वियो महमूद, उन चयो भाई हेठि बरोई साहब बीठो आहे, हुनजो हुकुम आहे त जेकॾहिं पेरनि में जुती न पातल हुजेसि त चयोसि ईअं ई लही आहे, ऐं पुठियां तूं हुनजो सैंडल खयूं अचिजांइ। ख़ैर आयासीं, गाॾीअ में वेठासीं, मां बि चूं एतिराम त हुयो न, वेठुमि। पोइ दुनिया जूं ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, हेॾां होॾां जूं किसा कहाणियूं। पोइ मूंखे हिते जेको गोरा क़ब्रिस्तान आहे, हिन में आइडिया रियू जे क़बर ते वठी हलियो, जेका आइडिया रियू इंस्टीट्यूट न आहे नुमाइश ते स्पेशल चिल्ड्रन जो, ॿुधाए उहा कमिश्नर जी घरवारी ही, पोइ आइडिया रियू कीअं ख़िदमत कंदे मरी वई, पोइ हीअ फलाणे गोरे अंग्रेज़ जी क़बर आहे। ईअं करे वरी मेट्रोपोल जे साम्हूं जबीस होटल में अची मूंखे मानी खाराए, पोइ ईअं हाल वाल थींदो रहियो, मां बि ॿुधंदो रहियुसि, ॻाल्हाए न पियो। सो पोइ जॾहिं मूंखे वरी वापसि अचे घर लाथईं त मूंखे लही आयो पाण गाॾीअ मां, ऐं चई त इनाम जेको कुझु तो कयो उन जे करे मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ अञा वधीक इज़त अञा वधी वई आहे। मूंखे लफ़्ज़ आहिनि, चई हर ख़ुददार ऐं बाज़मीर माण्हू में हिकिड़ो ॾंग हूंदो, तव्हां हुन सां ज़्यादती कंदव त उहो ॾंग हणी कढंदो। मां थोरो हुजत कई,
पर बींग ऑफिसर मूंखे न करणी हुई, सो हाणे महिरबानी करे सुभाणे खां वरी तूं अचिजांइ ड्यूटीअ ते। इन रिलेशनिंग में पोइ त बसि लिखणु शुरू कयोसीं। वरी असां पंहिंजो रिसालो परूड़ कढियोसीं, उन में मूं ट्रांसलेशन्स लिखियूं। परूड़ कीअं कढियो उहा आइडिया कंहिंजी? परूड़ में आइडिया असांजी गॾियल हुई, दोस्त आहे इनायत में मुख़्तियार शेख, मुज़फ़र चांडियो, मां हुयुसि, पोइ बाद में जामी बि उन में आयो। उहो असांजो इहो त ताज़ी जो मोहतरमा जी हुकूमत आई ही मिलनि पिया डिक्लेरेशन्स आसानी सां पिया मिलनि, त असां परूड़ कढियोसीं। उहो पहिरियों कंप्यूटर ते हिकिड़ो रिसालो हो। वरी सुहिणी हुयो न अवल? न सुहिणी पोइ आयो, कंप्यूटर ते पोइ आयो, असांजो पहिरियों आयो। सुहिणी निकिरंदो हुयो पर पोइ सुहिणी असां ताईं इमिटेट कयो सॼो। बहरहाल जेको बि आहे, पोइ उन में असां मज़मून अहिड़ा साईं तव्हां शाइरीअ में मज़हर लगारी, हसन मुजतबा, हसन दर्स, हलीम बाग़ी, हे हो असां पाण ट्रांसलेशन्स कयूंसीं। एडिटोरियल उन जा ज़बरदस्त हूंदा हुआ। उन पर्चो खणी वियो, वरी पोइ साञा बि मां ॿी टीम सां कढियो, वरी उन में वरी टी टीम सां सारस कढियो। पोइ सारस कंहिंजो केरु एडिटर? सारस जो मां पाण ई, नाले में त नसीम चांडियो हो। अच्छा, पर हुनखे एडिट मां ई कंदो हुउसि। नसीमुद्दीन चांडियो माना हिन जो सिराज जो भाउ। वॾो भाउ, हा, सिराज मां गॾिजी कढियो। त पारस, सुहिणी, पोइ जेके जेके मैगज़ीन ईंदा विया, अख़बारूं, पोइ हिलाल पाकिस्तान खां पोइ अवामी आवाज़ में लिखियो, अवामी आवाज़ खां पोइ जाॻियो में लिखियो, वरी इबरत में लिखियो, वरी इबरत मैगज़ीन में लिखियो। पोइ त शायदि को अहिड़ो रिसालो सिंधीअ जो या अख़बार हुजे जंहिंमें मां न लिखियो हुजे। अहिड़े तरीक़े सां पैसा कंहिं ॾिनई? पैसा काविश में, काविश जो नालो विसरी वियो। न, पैसा कंहिं ॾिनई? पैसा उहे हिलाल पाकिस्तान वारा बि ॾींदा हुआ, छो जो सरकारी हुन सां पैट्रनेज सां निकिरंदी हुई। पर जेके मैंशनेबल करण जहिड़ा आहिनि उहे काविश आहिनि, काविश वारनि पैसा ॾींदा। अच्छा, काविश वारा मूंखे पैसा ॾींदा, 400 रुपया या जेको बि कालम जो हुयो उहे ॾींदा। ऐं पोइ त जेके बि सिंधीअ जूं अख़बारूं, रिसाला जेके आहिनि, उन में काफ़ी। पोइ वरी किताब सोच जो सफ़र, रितास जा आवाज़, सूंह इश्क ऐं संसार, इहे मुंहिंजूं ट्रांसलेशन्स हुयूं। पोइ सिंधी समाज, अदब ऐं सियासत। पर घणो जेको मां अर्क रेज़ी घणो जेका महिनत कई उहा डिक्शनरी ऑफ इंटरनेशनल रिलेशन्स ते कई। त इहे 6 खनि किताब अची विया। अञा बि किताब 2-3 आहिनि तयारीअ में, पर अहिड़ी सुस्तीअ जे करे अचनि नथा। त हक़ीक़त में मां हादसाती लेखक आहियां, को मां बाय डिज़ाइन कोन हुयुसि या बाय डिफ़ॉल्ट कोन हुउसि। पर छो जो ॿोली मुंहिंजे वालदा जो असरु हो, सियासी सम्झ नंढपण खां हुई। फ़िलासफ़ी ऐं ॿिया सब्जेक्ट्स हिते यूनिवर्सिटी में पढ़ियासीं, ऐं एक्टिविज़म बि हो। इन्हनि सभिनी शयुनि मिलाए ऐं पोइ इहो राइटर करे छॾियो। पोइ जीअं ई राइटर लिखणु शुरू कयो त वरी सियासत खां, इन्हनि शयुनि खां थोरो किनारा कश थी वियासीं। अहिड़ी तरह इहो सफ़र। उन खां पोइ वरी मीडिया जो दौरु आयो, पोइ टीवीअ ते मुज़ाकरा, जेको आहे सो मुख़्तलिफ़ प्रोग्राम। कहिड़े रिसाले में छपजण जो इंतज़ारु रहियो तोखे? साईं उहो त दौरु अहिड़ो ॾुकर जो दौरु हो जो इंतज़ारु ख़ुदि हिलाल पाकिस्तान में सुबुह जो कालम छपजण जे लाइ माण्हू वञी, अख़बार न मिलंदी, वञी पंधु करे वठी ईंदो। त उहो दौरु ॾाढो कॉम्पिटिशन जो न ॾिसो। उन में हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां, अच्छा, 2 तारीख़ जे रिकॉर्ड जे लाइ त जेको सिंधी अख़बारुनि में कंप्यूटराइज़्ड आर्टिकल छपियो उहो बि पहिरियों हो मुंहिंजो। ऐं उहो जेको आहे सो असांजे माजिद भुरगड़ी साहिबु कंपोज़ करे ॾिनो हिलाल पाकिस्तान खे। त इहा हिकिड़ी तारीख़ी रिकॉर्ड जे हिसाब सां। पर परूड़ असां कढंदासीं। परूड़ सुठो, तमामु घणो मयारी रिसालो हो। त उन मयारी रिसालो बंदि छो थियो? बंदि पोइ जीअं हर सिंधी प्रोजेक्ट जो थींदो आहे। इहो सिंधी प्रोजेक्ट ते त मां तो सपो थो ॻाल्हायां, पर रुगो परूड़ लाइ ॿुधाए त उहो छो थियो बंदि? साईं परूड़ इहो थियो जो असांजो दोस्त जेको मुज़फ़र चांडियो हो, उहो हिकिड़ो तमामु ज़िदी तबियत जो माण्हू हो। उहो हुनखे अॼु ॾींहं ताईं बि माना हिकिड़ो पैराग्राफ सिधो लिखणु नथो अचे।
असां महिनती हो, मां रिकॉर्ड जे लाइ चवां थो, महिनत हुनजी ही, बंडल बि खणंदो हो, प्रेसनि ताईं वेंदो हो, फॉलोअप ॾींदो हो, इहो हुनजो कमु हो। पर जेको तख़लीक़ी कमु हो, जेको आइडियोलॉजिकल कमु हो, उनजी हुनखे ख़बर ई न। पोइ अक्सर विढ़ंदो हो हिन ते, अरे बाबा तूं छॾ न, तुंहिंजो जेको कमु आहे तूं कर, जेको असांजो आहे असांखे करणु ॾे। पोइ कॾहिं जामी एडिटोरियल लिखंदो हो, कॾहिं मां लिखंदो हुउसि, कॾहिं ॿियो कोई दोस्त लिखी वठंदो हो, इरशाद काज़मी हो, इरशाद मेमूण हो, इहे बि असां सां पोइ गॾु थी विया। पोइ इन तां इख़्तिलाफ़ शुरू थी विया त हो असां ते पंहिंजी वरी पॉलिसी बि डिक्टेट कंदो त हीअं कयो हीअं न कयो। पोइ आख़िर में माना असां मां परे थी वियुसि, जामी परे थी वियो, ऐं आख़िर में हुन हिकु या ॿ पर्चा कढिया। उन खां पोइ ज़ाहिर आहे त जेके सभु वाक़ुफ़ हुआ, जोयो साहब हो, ज़फ़र हसन हो, हलीम बरोई, अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू, मैटर त असांखे ॾींदा, हिनखे त को सुञाणींदो बि न हो। पोइ इन ते थियो। अॼु बि हुनजो जेको रवैयो आहे न, उहो इंतिहा पसंदि रवैयो आहे। माना माण्हू खे इख़्तिलाफ़ जे लाइ तव्हां पहिरियों नुक़्तो यादि त मुहज़िब तरीक़े सां एड्रेस कयो, इख़्तिलाफ़ कयो। ॿियो इख़्तिलाफ़ में स्पेस ॾियो। ॿियो जेकॾहिं ग़लति आहे तॾहिं बि हुनजो उहो व्यू आहे न, उन ग़लति व्यू खे बि इजाज़त ॾियो त उहो पंहिंजो स्पेस वठे। इन ते असांजो ॾुख बि आहे, ॾाढो सुठो पर्चो हो, ऐं उहो न थियणु खपे, बंदि न थियणु। पोइ कॾहिं हुन पोइ रियलाइज़ कयो त वरी अचो? न, रियलाइज़ करणु हुनजे तबियत में न आहे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि त भला चवण जी आहे न, जीअं तव्हां चओ था महिनती हो, साॻे नमूने रिसाले जी तख़लीक़ जे हुन लाइ हुनजी महिनत न हुजे हा त उहो पोइ अची बि न सघे हा, उहो तवाज़ुन बि अहिड़ी ॾिसो न ॻाल्हि न आहे। असां हिनखे सॼो पर्चे खे डिज़ाइन ख़ुदा बख़्श अबड़े खां कराईंदासीं, उन जे मथां मारी असां वेही कंदासीं त हिन क़िस्म जो स्केच खपे, हिन क़िस्म जी हिन जी लेआउट खपे, पेज मेकिंग अहिड़ी हुजे, टाइटल ते असां कंदासीं। ऐं ख़ुदा बख़्श जो बि काफ़ी सुठो कॉन्ट्रीब्यूशन हो। त हिकिड़ी गॾियल शइ थिए थी न, पॉलिसी जेका अख़बार जी उहा मैटर कंदी आहे। न मां इन सां त इख़्तिलाफ़ ई न, ऐं उहा पॉलिसी हिन जी लेवल ई न हुई न त हे बाबा इन सां बि नथो इख़्तिलाफ़ कयां। मां त चवां जे हिन जो पोरियो शामिल न हुजे त बि त न अचे न। पोइ असां इहो त हिकिड़ो, इहो त हा, न इहो त हिकिड़ो, या हिकिड़े रेल जे ॿिनि फीथनि वांगुरु आहे न, हुन जो बि क्रेडिट आहे पंहिंजी जॻह ते। पर सारस कढियोसीं, सान्या कढियोसीं, उन में त हे पोरियो न कंदो। पर सान्या माना ख़ाकी जोयो, ख़ाकी जो पोइ आयो, पहिरियों मसूद लोहार, ख़ाकी जो बि हो, मसूद लोहार, मां ख़ाकी, उनखे उन सां बि इहो थियो त हो उनखे हिकिड़ी सियासी जमात जो तूं तारो करे पियो हलाइणु चाहे। कहिड़ी जमात? तंहिं दौर में GSM तरक़ी पसंद पार्टी जेका ही। अच्छा, डॉक्टर कादिर मक्सी साहब सां? असां डॉक्टर साहब सां बि इहो डिस्कस कयोसीं त हिनखे थोरो हिकिड़ो न्यूट्रल रहण जो। ठीकु आहे, तव्हांखे डॉक्टर साहब बि असां सां एग्री हो, पर साईं जेको आहे सो सफ़ा अॻिते हो। ऐं मसूद लोहार वटि कहिड़ी पॉलिसी तख़लीक़ी? मसूद बि असां हिकु ई ख़्याल जा हुआसीं त हिनखे डॉक्टर साहब जे नज़रनि जी हिमायत कंदे हिनखे हिकिड़ो अहिड़ो पर्चो ठाहिजे जेको ॿियनि जे लाइ बि क़ाबिल क़बूल हुजे, बुलेटिन न हुजे। ऐं ख़ाकी जेको आहे सो वठी जो हुन में 20-25 पेजनि जा नज़रियाती बहस कंदो हो त उहो सिर चट माल नीलाम वारो चकर माण्हू जेके चवंदा हुआ असांखे जेको आहे सो तबाह करे छॾियो आहे। त अच्छा, सारस बि ईअं वियो, साणे बि ईअं वियो? सारस त वरी जेको आहे सो पोइ मूंखे मसरूफ़ियात थी वियूं, सारस कढियोसीं, 2 साल कढियोसीं। उन खां पोइ कुझु इश्तिहार बि जो बि प्रॉब्लम पियो थिए ऐं कुझु मां बि मसरूफ़ थी वियुसि, पोइ उनखे जेको आहे सो बंदि करिणो पियो। सारस वारे दौर, सारस ऐं उन दौर में हो जॾहिं MQM जी जेका दहशतगर्दी हुई उहो पंहिंजे उरूज ते हुई। उन दौर में असां अहिड़ा टाइटल छापिया, अहिड़ा एडिटोरियल जो धमकियूं ईंदियूं हुयूं, ॿियूं शयूं थींदियूं। पर हूअं बि ॾिसो न, मां सम्झां थो त को बि पर्चो जेको ड्रिघे अरसे ताईं सस्टेन कंदो आहे उहो कंहिं बि हिकु शख़्स जे करे कंदो आहे। सोणी जे पुठियां ॾिसो, सोणी जी ड्रिघी तारीख़ इहा आहे त हिकिड़ो शख़्स हो, उनजी पंहिंजी हिकिड़ी सोच हुई, उन सोच मुताबिक़ हुनखे कढे पियो। या तव्हां उन खां पहिरियों रूह रियाणो हमीद सिंधी साहब कढंदो हो,
अहिड़ी तरह अगरि पैगाम हो आरिसर साहिबु कढंदो हो, तहरीक ई परीजो साहिबु कढंदो हो, त इहे सभु जेको आहे सो पर्चा तॾहिं था सस्टेन कनि जॾहिं कंहिं हिकिड़े माण्हूअ खे उन जा पॉलिसी जो हिकिड़ो अख़्तियार आहे। सो इहो पर ज़बरदस्त दौरु हो जंहिं दौर में असां लिखणु शुरू कयोसीं न, उन दौर में इहा खामखा जी अजाई जेका आहे सा पटाड़ न ही डायरेक्शन हुई। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मिसाल इहे जेके बि पर्चा आहिनि त इहे आम माण्हू वधीक पढ़ंदा या पार्टियुनि जा तंज़ीमुनि जा कारकुन? न, आम माण्हू घटि पढ़ंदा हुआ। हा, तंज़ीमुनि जा कारकुन थिया या इल्मी अदबी सोच रखंदड़ माण्हू या मुख़ालिफ़ तंज़ीम। हा हा, त उन दौर में बि ॿ टे हज़ार सर्कुलेशन का मामूली ॻाल्हि त कोन हुई। यानी अॼु खां तक़रीबन 30-40 साल 80 जी शुरूआत आहे, 35 साल पहिरीं, त इहा का मामूली ॻाल्हि कोन हुई, वॾी हासिलात हुई। ऐं इन ज़हन साज़ीअ में, माण्हुनि जे किरदार साज़ीअ में, माण्हुनि जे क्रिएटिव पोटेंशियल में तमामु वॾो इन शइ कमु कयो। त मां सम्झां थो त असां इन हिसाब सां ख़ासि तौर ते जेको मुंहिंजो ट्रांसलेशन वर्क आहे उहो बुनियादी नोयत जो हो। मां नथो सम्झां त सिंध में कंहिं ॿिए इन क़िस्म जो क्लासिकल, मिसाल डेकार्ट, स्पाइनोज़ा, लिबनीज़, बेकन, लॉक, ह्यूम, इन्हनि कांट, इन्हनि ते अॻु में कंहिं बि इन तरीक़े सां न लिखियो। हिकिड़ी नंढड़ी साई वठी मां इहो यूरोप हलूं था तोसां गॾिजी त आख़िर तो इहो सभु कुझु छो आख़िर। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ इनाम शेख साहिब सां असांजो ॻाल्हियूं जेके आहिनि जारी रहंदियूं ऐं इनाम शेख सां असां ॻाल्हाईंदासीं त फ़लसफ़ी जेके हिन मुतारिफ़ कराया मुख़्तलिफ़ तर्जुमनि में, त उनजो आख़िर सबबु कहिड़ो। असां सां गॾु रहिजो।